अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु कचरे जे नए एपिसोड सां गॾु असीं हाज़िर आहियूं असां सां गॾु आहिनि असद कराची मां वाजिद डमरा मां विकास वॉशिंगटन यूएस मां ऐं राकेश शिकागो मां ऐं आऊं लंडन में त अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो हिकिड़ी किताबु आहे थिंकिंग फास्ट एंड स्लो ऐं साइकोलॉजी जे बारे में किताबु आहे ऐं ॾाढी इन्फ्लुएंशियल बुक आहे 2011 में पब्लिश थी उन ते असां डिस्कशन कंदासीं त अॼु जेको डिस्कशन आहे उहो आउं स्टार्ट करणु चाहींदुसि हिकिड़े क्वेश्चन सां जेको हिन किताब में ई आहे क्वेश्चन खे आउं थोरो पंहिंजे लफ़्ज़नि में प्रेज़ेंट थो कयां त ज़ुबैदा हिकु माना छोकिरी आहे जंहिं पंहिंजी अंडरग्रेड में फिलोसफी पढ़ी हुई ऐं उहा फेमिनिस्ट मूवमेंट्स में ॾाढी पॉपुलर हुई माना उनमें ॾाढो विमेन्स राइट्स में हिसो वठंदी हुई अॼु हू हिकु बैंक टेलर आहे बैंक में हू टेलर जी जॉब कंदी आहे त हाणे हिन ॿ ऑप्शंस मां विच वन डू यू थिंक इज़ मोर लाइकली ठीकु आहे न प्रोबेबिलिटी हिसाब सां कहिड़ो वधीक इहो आउं तव्हां खां हिकु करे पुछंदुसि त ऑप्शंस आहिनि ए त हू बैंक टेलर आहे बी हू हिकु फेमिनिस्ट बैंक टेलर आहे Wajid, what do you think? Do you think she's more likely to be a bank teller, or you think she's more likely to be a feminist bank teller? Hi everyone. Asani simplest soch de hisab sa she would be just a bank teller. And unji job je ka hai unless wo entail kare engagement and thought provoking things that maybe, but which is not the case. And in the case of the actual actions she has to perform. Job ji noyat je hisab sa, so I won't say job ji noyat je na, but she what do you think she is? She is a feminist bank teller or just a bank teller? Not from a work point of view, but is she a feminist bank teller or is she just a bank teller? I would call her just a bank teller. Mune jeke bhi views and wo panji hisab sa ma jekne again context ahe na munjo jeko context ahe the way I see it or the way I will engage with her is a bank teller. I don't basically no, that's I'm how not I will question about you. Okay. Fair enough. Rakesh, what do you think? Bank teller, I mean that's what if she's a bank teller, she's a bank teller. Unme po do mag sawal samjh mein na soche to na sawal cha hai. She's a bank teller, right? The question is that Zubaida has studied at university and she was very active in women's politics, yeah, women's rights lab. Now, what is more likely, that she is just a bank teller or she's a feminist bank teller? She's a bank teller. I mean, I don't know what is more likely is well, okay, that's an interesting way to phrase it. But outcomes in outcome A is she's a bank teller, outcome B is she's a feminist bank teller. Which do you think is more likely? That depends. Rakesh Republican hondo the thodi point of view khani indo par berala tu dinga sawal do kari. No, wo Republican politics di gal na maths di gal actually. त ॿ शयूं तव्हांखे कॾहिं थियण जे लाइ हुनजी प्रोबेबिलिटी घटि हूंदी आहे त बैंक टेलर वधीक लाइकली आहे usually. I think that's how I would go with it. Good point. Good point. Asad, what do you think? असांखे त पढ़ाऊं त correlation and causation में फ़र्क़ु रखिजे पर for the hex almost a feminist bank teller. Let's just go with it. Right. Vikash, finally over to you. You can explain. ओकाज माजी भी बुक पढ़ेला ऐं मां जेको राकेश जे व्यू सां एग्री कंदुमि त जेको न त उहो बैंक टेलर आहे राइट एक्जेक्टली ऐं तव्हां ॿुधायो छो ऐं व्हाट इज द कैच इन दिस हा इहो जेको आहे मुंहिंजे ख्याल में राकेश जेको आहे न वाज स्पॉट ऑन बेसिकली जिन माण्हुनि किताब पढ़ी आहे न उन्हनि जेको उन ऑथर आहे उन्हनि जेको आहे सर्वे कयो हिकिड़ी लार्ज पॉपुलेशन खां ऐं लार्ज पॉपुलेशन चयो त उहा फेमिनिस्ट बैंक टेलर आहे त छाकाणि जीअं तव्हां जेको कंहिं औरत जे बारे में डिस्क्राइब कंदा हो त उहो कंहिं न कंहिं वुमेन रिलेटेड एक्टिविटी में पार्टिसिपेट थी करे त माण्हू क्विकली जंप कंदा आहिनि टू द कंक्लूजन पर अगरि तव्हां प्रोबेबिलिटी जे लिहाज़ खां ॾिसंदव न त जेको राकेश चयो ही वाज स्पॉट ऑन त प्रोबेबिलिटी त फेमिनिस्ट बि आहे बैंक टेलर बि आहे त उहा घटि आहे पर प्रोबेबिलिटी त उहो बैंक टेलर आहे उहा वधीक हाई आहे त which is why I think I'll go with the bank teller. Exactly. इन जो किताब सां कहिड़ो तालुक आहे इहो त ॿुधाए इन किताब सां तालुक अचे थो न उन किताब सां इहो आहे त तव्हां जो जेको
तव्हांजो जेको माइंड आहे न उहो तव्हां उनजा ॿ हिसा आहिनि. हिकिड़ो आहे ॿ हिसा कोन्हे पर इट थिंक्स इन टू मोड्स. हिकिड़ो आहे सिस्टम 1 ऐं ॿियो आहे सिस्टम 2. सिस्टम 1 जेको आहे उहो जल्दी डिसीजंस खणंदो आहे. ठीकु आहे, काफ़ी डम आहे, काफ़ी प्रिडिक्टेबल आहे ऐं उहो काफ़ी जल्दी डिसीजन खणंदो आहे. इट कीप्स रनिंग ऑल द टाइम ऐं उहो जेको कमु करे थो उहो ऑटोमेटिक आहे मोस्ट ऑफ द टाइम. उनखे तव्हां कंट्रोल नथा करे सघो. सिस्टम 2 हिकिड़ी डेलिबरेट थिंकिंग एफर्ट आहे. मिसाल तौर अगरि आउं तव्हां खां पुछां त आउं तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ ॾियां पाकिस्तान, तव्हांजे ज़हन में पाकिस्तान झंडो अची सघे थो, क्रिकेट टीम अची सघे थी, कराची अची सघे थो, वॉट एवर. ठीकु आहे, पोइ इहे सभु एसोसिएशन ऑटोमेटिकली ईंदा ऐं इहो तव्हांजो सिस्टम 1 आहे. पर अगरि आउं तव्हांखे चवां 325 मल्टीप्लाई बाय 96 त उनजो जवाबु तव्हांखे सिस्टम 2 तव्हांखे इंगेज करणो पवंदो. माना तव्हांखे डेलिबरेटली थिंकिंग करणी पवंदी. भैया हिते जेका हीउ जेको क्वेश्चन हो उन में इंसान जो जेको सिस्टम 2 आहे, सिस्टम 1 आहे, उहो ऑटोमेटिकली किक इन करे थो जॾहिं उहो ॾिसे थो बाबा तव्हां इंफॉर्मेशन लाइ त हू हिकु फेमिनिस्ट मूवमेंट्स में इन्वॉल्व बि. हाणे हू मोर लाइकली टू बी फेमिनिस्ट बैंकर. ठीकु आहे, तंहिं करे मेजॉरिटी ऑफ पीपल आंसर इट दैट वे. जॾहिं त स्टेटिस्टिकली ॾिठो वञे, जीअं राकेश तव्हां सोचो त इहो हिकिड़ो ऑब्वियस ॻाल्हि आहे त टोटल जेके बैंक टेलर्स आहिनि उन्हनि जो उहे वधीक आहिनि ऐं फेमिनिस्ट बैंक टेलर्स इज अ सबसेट ऑफ टोटल बैंक टेलर्स. त शी इज़ मोर लाइकली टू बी अ बैंक टेलर देन अ फेमिनिस्ट बैंक टेलर. इहो आहे असांजो सिस्टम 2. सिस्टम 2 तॾहिं इंगेज थिए थो जॾहिं सिस्टम 1 माना सिस्टम 1 जेका सजेशन ॾे थो उनखे सिस्टम 2 कैन चेक and actively stop it and control it. ठीक है, which happened in your case, Rakesh. But जेके majority माण्हू आहिनि उन केस में system 2 lazy हूंदो आहे ऐं उहो छा कंदो आहे जो जेका system जी सजेशन आहे उनखे pass through थियण ॾींदो. हाँ, system 2 rarely engage कंदो आहे. मतलब immediately जेको आहे तव्हां खोड़ शयूं ॾींहं में कंदा हूंदा हो, तव्हां फोन चेक कई, तव्हां घुमो था पिया, त डिफरेंट शयूं जीअं त पाकिस्तान जो नालो था खणो या तव्हां जेको कोई फ्लैग था ॾिसो, तव्हांजे सिस्टम 1 इज़ कॉन्स्टेंटली मेकिंग डिसीजंस एंड कॉन्स्टेंटली मेकिंग चॉइसिस ऐं तव्हांखे हिकिड़ो इंफॉर्मेशन ओवरलोड थो कंदो रहे. ऐं सिस्टम 2 जेको हूंदो आहे उहो तव्हांखे जेको आहे उहो कॾहिं कॾहिं इंगेज थींदो आहे जॾहिं तव्हांखे तव्हां हुनखे इंगेज करणु चाहींदा हो, पाण तव्हां डीप थिंकिंग करणु चाहींदा हो. इन जी हिकिड़ी ॿी मिसाल आहे त जीअं फॉर एग्ज़ाम्पल अगरि क्रिकेट मैच हले थो पियो त तव्हां जेको आहे सोचींदो त यार हे माण्हू हे प्लेयर आहे, इहो जेको आहे न हाणे जेको आहे न सुठो थो खेॾे, त तव्हां इमीडिएटली अक्सर माण्हू सोचींदा आहिनि छाकाणि उहो गेम जो हुन ज़ोन में हूंदा आहिनि त सिस्टम उन्हनि खे चवंदो हूंदो आहे त यार हिन 2 छक्का आया आहिनि न, त हे हाणे माण्हू 3 छक्को पे हणंदो. ठीकु आहे न, इनखे असां जेको आहे न बैटिंग ॾियूं त इहो खटंदो. या हिकिड़े मैच में इतफाक़ सां कोई प्लेयर सुठो खेॾी छॾंदो आहे, सेंचुरी हणी छॾंदो आहे, त इमीडिएटली इहो चवंदा आहियूं त यार असां हिन प्लेयर खे ॿिए मैच में बि कंदासीं, सेंचुरी हणंदासीं, उहो सेंचुरी हणंदो. पर इहो पॉसिबल न आहे छाकाणि त जेको एवरेज डिफरेंस आहे प्लेयर्स में उहो तमामु घटि हूंदो आहे. पर सिस्टम 1 तव्हांखे जेको आहे न इहो इन्फोर्स कंदो हूंदो आहे. तव्हांजो बिलीफ सिस्टम तव्हांखे इहो चवंदो हूंदो आहे त यार हे हाणे वधीक जल्दी जेको आहे न वधीक प्लेयर खेॾंदो, पर पोइ तव्हां उन मां डिसअपॉइंट थींदा हो. मोस्टली चवंदा हो त यार अॼुकल्ह सुठा प्लेयर सुठो नथा खेॾनि. पर इन मक़सदु इहो न आहे त सुठा प्लेयर सुठो नथा खेॾनि. इन जो रीज़न इहो आहे त तव्हां हुनखे सिस्टम 1 जेको आहे न उहो स्मॉल डेटा ते जल्दी ट्रेन थी वेंदो आहे. स्मॉल डेटा ते जल्दी ट्रेन थी करे चवंदो आहे त यार हे हाणे जेको आहे न वधीक किथे सुठो खेॾंदो. पर सिस्टम 2 ओवरऑल जेको आहे न लॉजिकल थिंकिंग कंदो आहे. जीअं तव्हां जेको आहे होशियार ॿाहिरनि प्रोबेबिलिटी इस्तेमालु कई, तीअं सिस्टम 2 जेको आहे न उहो केयरफुली इस्तेमालु कंदो आहे. नी जर्क रिएक्शन बेसिकली सिस्टम 1 जो हूंदो आहे, केयरफुल थिंकिंग सिस्टम 2 जी हूंदी आहे. अच्छा, इन में सॉरी आकाश, क्विक वन, माना छा ईअं चइजे त सिस्टम 1 असांजा पाया बायसिस आहिनि. हाणे ॾिसो न, तव्हां जेका डेटा जी ॻाल्हि कई उहा बि त इम्पोर्टेंट आहे न. जीअं आकाश उतने सवाल कयो इहो ऐं मां कॉन्टेक्स्ट जी ॻाल्हि कई त उन कॉन्टेक्स्ट में डेटा बि त मीनिंग रखे थी न. कि हाणे मिसाल ते हिकिड़ो इंसान जा पाया बायसिस आहिनि, अदा अछो सियाणो आहे वधीक या कारो सियाणो आहे वधीक. हाणे कंहिंखां इहो सवाल पुछंदा त उहो इन जो कीअं जवाबु ॾींदो? अनलेस या त हुनजा पंहिंजा बायसिस हुजनि या हुनजे साम्हूं हिकिड़ी डेटा उनखे प्रेज़ेंट कई वई वञे ऐं पोइ उनजी नॉलेज बेस ते सो इहो जेको तव्हां ॿई
सुठी ॻाल्हि आहे, ॿिनी किताब पढ़ियो आहे, असां बि पढ़ंदासीं। त थोरो वधीक थोरो हिनखे एलेबोरेट कयो त माना हर जॻह में त इहे शइ नथी अप्लाई थी सघे न। माना मूंखे मुंहिंजी टेस्ट बर्ड्स मुंहिंजा कहिड़ा आहिनि, मूंखे कहिड़ी शइ वणे थी, कहिड़ी शइ नथी वणे, ॾिसंदे ई मां चई थो सघां राइट अवे सिस्टम वन किक्ड इन, आई डोंट लाइक दिस, राइट। उहो छा आहे जो तव्हांजो सिस्टम वन जेको आहे न उहो उन में दिस इज़ वेरी गुड क्वेश्चन वाजिब बाय द वे, इट गेट्स टू हार्ट अ वेरी इंपॉर्टेंट एस्पेक्ट। पर छा आहे जो सिस्टम वन में न हिकिड़ी एसोसिएशन इंजन हूंदी आहे बिल्ट इन, ऐं उहा एसोसिएशन इंजन छा कंदी आहे जो हिकिड़े कॉन्सेप्ट खे 10 कॉन्सेप्ट सां लिंक कंदी आहे। ठीकु आहे, तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ मिलियो इंटेलिजेंट, तव्हांजे ज़हन में इलाही सारियूं शयूं ॿियूं अची वियूं जंहिंमें को माण्हू बायो आहे, हुनजो स्किन कलर हो, ठीकु आहे, मिसाल त उहा जेका एसोसिएशन इंजन आहे उहा हर माण्हू जी पंहिंजी आहे। पर जेके हिकिड़े कल्चर में रहनि था, इहो मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, जेके हिकिड़े कल्चर में रहनि था उन्हनि जी एसोसिएशन इंजन सिमिलर हूंदी, ऐं पर हिकिड़े ॿिए कल्चर में जेके रहनि था उन जी थोरी डिफरेंट हूंदी। पर उहे जेके एसोसिएशन आहिनि उहे ऑटोमेटिकली जनरेट थियनि था। ऐं उहो जेको तव्हां हीअ ॻाल्हि कई त तव्हांजो सिस्टम वन जेको इंस्टिंक्टिवली जेका शइ चाहे थो उहा इन एसोसिएशन इंजन जे ज़रिए ठहे थी। अने ॿिया बि फैक्टर्स आहिनि, प्राइमिंग हिकिड़ो ॾाढो इंट्रेस्टिंग कॉन्सेप्ट आहे हिन सां रिलेटेड, पर उन में इहो थींदो आहे जो अगरि तव्हां का शइ पहिरीं खां सजेस्ट करे छॾियो, पहिरीं खां तव्हां प्रेज़ेंट करे छॾियो, त पोइ उहो ई कॉन्सेप्ट तव्हांजे ज़हन में अॻियां हली करे जनम वठंदो। फॉर एग्ज़ाम्पल, अगरि हींअर डॉक्टरनि लाइ वेस्टर्न गवर्नमेंट्स माना जीअं US ऐं UK में इनफ इक्विपमेंट कोन पियो ॾिनो वञे, इनफ सपोर्ट न पई ॾिनी वञे, त उन में इहो आहे जो जेके डॉक्टर्स हा माना हाणे उन में छा आहे जो हाणे टीवी ते ऐं उन्हनि जॻहनि ते इहो ॿुधायो पियो वञे त डॉक्टर्स असांजा वॉरियर्स आहिनि, ठीकु आहे, ऐं कोरोना जे ख़िलाफ़ लड़नि पिया। इहो कॉन्सेप्ट, इहो प्राइमिंग जो माना कॉन्सेप्ट आहे। हाणे माण्हू जॾहिं हिन बारे में सोचींदा त उहे चवंदा त ठीकु आहे, अगरि डॉक्टर मरी वियो त उहो शहीद थी वियो हिकिड़ी जंग में, दे विल लुक एट इट लाइक दैट। इहो कोन सोचींदा त ही गवर्नमेंट हिनखे सही इक्विपमेंट कोन ॾिनो त लॻे हो मरी। दिस इज़ प्राइमिंग। माना अगरि आउं गवर्नमेंट आहियां त आई वुड लाइक टू प्रेज़ेंट डॉक्टर्स एज़ वॉरियर्स इन दिस वॉर। उहे मरी विया त माण्हुनि जे ज़हन में पहिरीं जेका आइडिया अचे उहा इहा अचे त हुनखे उहे शहीद थी विया जंग कंदे, ऐं दे आर हीरोज़, ऐं दे आर नॉट लेट डाउन बाय द गवर्नमेंट। So Akash, basically for practical purposes, what I'm really interested is how can we strengthen the deliberative, more unconditional, open, intuitive system 2 ke aanla, system 1 ke through karna. Is there any way to strengthen system 2? Because I personally is someone who's interested in meditation, mindfulness, which is all about condition self ke thoro minimize kare ta wapas sky to instead of the cloud. The hitte be system 1 system 2 muk ye farak disna ache, the one is more reactive and the 2 is more deliberative. तो छा इन में यो बुधाए ना किताब में उनके वधिक स्ट्रेंथन कीअं था करे सघो? मांजे ख्याल में पहिरीं शइ हिकिड़ी मां जेको आहे न क्लैरिफाई कयां, मां ईअं न सम्झणु खपे त सिस्टम 1 ख़राबु आहे, सिस्टम 2 सुठो आहे। त ऑफ कोर्स जेके असां एग्जांपल्स ॾियूं था उन्हनि एग्जांपल्स में असां मुंहिंजे ख्याल में असां इहो ॾेखारियो आहे त सिस्टम 1 ख़राबु आहे ऐं सिस्टम 2 सुठो आहे। ईअं नेसेसरी न आहे। जीअं वाजिब बि सुवाल पुछे पियो न त यार हे मांजे टेस्ट बर्ड्स आहिनि, मूंखे टेस्ट में काई शइ वणे थी पई, या इमीडिएट तव्हां जेको फॉर एग्जांपल के माण्हू जे बारे में सोचो था पिया, तव्हांखे कोई व्यू थो अचे, त इहो न आहे त सिस्टम 1 ख़राबु आहे, सिस्टम 2 ग़लति आहे। पहिरीं शइ त इहा क्लैरिफिकेशन। पर सिस्टम जेको इन किताब में मेन शइ आहे उहा इहा आहे त तव्हां जेको जेॾी महिल बि कंहिं शइ जे बारे में सोचींदव न त पोइ तव्हां सही डिसीजन खणंदव, त तव्हां पाणी सिस्टम 2 खे इनेक्ट करे छॾींदव सिस्टम 1 खे बाईपास करे। त मेन मक़सदु इहो आहे उन किताब में त जॾहिं तव्हां हिकिड़े ज़िंदगी जा इंपॉर्टेंट डिसीजन्स खणो था पिया, पंहिंजे बिज़नेस में या पंहिंजे कम में या पंहिंजे एजुकेशन में, त उन में जॾहिं तव्हां कोई हिकिड़ो इंपॉर्टेंट डिसीजन खणो त तव्हां जेको आहे केयरफुली सोचियो, उनखे प्रोबेबिलिस्टिकली सोचियो, तव्हां क्विक डिसीजन्स न खणो। पर सिस्टम 1 बि ज़रूरी आहे, छाकाणि तव्हां अगरि सॼो ॾींहुं सिस्टम 2 कंदव न यूज़, तव्हां अगरि हिकिड़े कंहिं ऑफिस जे कंहिं हिकिड़े एग्ज़ेक्यूटिव खां पुछंदव, उहो केयरफुली हर शइ बारे में सोचींदो रहंदो आहे, डिसाइड कंदो रहंदो आहे, त उनजे ॾींहं जे एंड में बि हिकिड़ी फटीग हूंदी आहे, उहो टायर्ड थी वेंदो आहे। त तव्हां सिस्टम 2 खे घणो यूज़ कंदव न, तव्हांजी जेको आहे तव्हां पाण हिकिड़ी टायर्डनेस थी वेंदी, तव्हां जेको आहे न तव्हांखे फटीग थींदी। त सिस्टम 1 इज़ इम्पॉर्टेंट, यू नीड सिस्टम 1 टू टेक अ लॉट ऑफ डिसीजन्स इन योर लाइफ। पर व्हेन यू हैव टू मेक एन इम्पॉर्टेंट डिसीजन, तव्हां थोरो उन बारे में केयरफुली सोचो
आहे इहा ॻाल्हि सिंपल, पर उहो जेको आहे न बुक जेको आहे काफ़ी एग्ज़ाम्पल्स जे थ्रू हुन शइ खे इनेक्ट थो कराए। त जीअं असां ओकाश पहिरियां सवाल पुछियो, असां सभिनी केयरफुली सोचे जवाबु ॾिनोसीं, पर अगरि इहो हुजे या सवाल इहो हुजे त तव्हां जेको आहे न हिकिड़ो रैंडम पासिंग जेको हिकिड़ो सर्वे था ॾींदा रहो या हिकिड़ो बटन आहे त तव्हां हुनखे दॿाईंदा था वञो, त खोड़ माण्हू जेके आहिनि शायदि सिस्टम 1 जे थ्रू जवाबु ॾियनि था, उहो ग़लति जवाबु ॾियनि था। असां सोचियोसीं त सही जवाबु ॾिनोसीं। मां हिकिड़ी to share कयां to add to Asad's point, छा किताब में ईअं प्रिस्क्रिप्शंस आहिनि या किताब सिर्फ़ डिफाइन तो करे पियो त this is how things are? पहिरियों इहो सवाल आहे मुंहिंजो। हा, किताब मेनली डिफाइन तो करे, पर उन में हिकिड़ो शुरू में ही हिकिड़ो नंढो सेक्शन आहे जेको आई हैव द बुक विद मी ॻोल्हियां पियो, पर मैं मिले कोन पियो। उन में बेसिकली ऑथर जेको आहे सो ॿुधाए थो त व्हाट इज द बेस्ट वी कैन डू। ठीकु आहे, उन में इहो आहे त जीअं विकास पहिरीं ॿुधायो त असांजो जेको सिस्टम 2 आहे उनखे अटेंशन खपे, इट टेक्स एनर्जी। ठीकु आहे, अटेंशन इज अ फ्यूल जेको सिस्टम 2 यूज़ करे थो, ऐं यू कैन ओनली डू दैट मच सो मच। जीअं तव्हां पंहिंजे वेट्स जेके आहिनि उहे तव्हां ओनली कंहिं लेवल ताईं खणंदो, उनखां पोइ तव्हां वेट्स नथा खणी सघो। ठीकु आहे, तव्हांजा मसल्स कोन खणी सघंदा वधीक वेट। त ईअं उहो अटेंशन इज़ अ फ्यूल। ऐं उहो साॻियो फ्यूल जेको आहे तव्हां जॾहिं तव्हां सेल्फ कॉन्शियस हूंदा आहियो या तव्हां स्ट्रेस्ड आउट हूंदा आहियो, तॾहिं उहो साॻियो ई फ्यूल यूज़ थींदो आहे। ठीकु आहे न, त यू कैन आइदर बी स्ट्रेस्ड आउट और यू कैन बी थिंकिंग विद सिस्टम 2, ऐं यू कैन ओनली गो सो फार। ठीकु आहे, हिन में त हिकिड़ी ॻाल्हि त इहा हिकिड़ो फाइनाइट रिसोर्स आहे एट अ गिवन टाइम। उनखां पोइ तव्हां रिफ्रेश थींदो त ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेको सिस्टम 1 आहे उन जा एरर्स जेके आहिनि उहे तव्हां मिनिमाइज़ करे सघो था, उन ख़तमु नथा करे सघो। ठीकु आहे, त उहो सिस्टम 1 इज़ ऑल्सो लिटिल बिट लाइक, इहो मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, किताब में एग्ज़ैक्टली न आहे, लिटिल बिट लाइक मसल मेमरी। जीअं तव्हां उनखे वधीक ट्रेन कंदव हिकिड़े एस्पेक्ट में, त उहो उन में वधीक एक्सपर्ट थींदो वेंदो, ऐं उन में घटि में घटि इहा एबिलिटी ईंदी जो तव्हां जिथे किथे तव्हां सिस्टम 2 एंगेज करिणो आहे उन में तव्हां परसेंटेज ऑफ टाइम्स तव्हां सिस्टम 2 एंगेज कंदो करेक्ट टाइम्स ते, उहो तव्हां इम्प्रूव करे सघो था। पर उहो अगेन आई थिंक उहो डोमेन स्पेसिफिक आहे, कान बी जेनेरिकली तव्हां सिस्टम 2 स्ट्रॉन्ग थींदी आहे, इट्स अ डिफरेंट। डज दैट आंसर द क्वेश्चन? हा, वाजिद सवाल आहे, वाजिद जवाब। I think चलो मां थोरो ऐड कयां असद भाउ खां पोइ पुछूं था आंसर जो। त अक्सर इन मार्गो बुक जो स्ट्रक्चर पियो ॾिसां त लास्ट चैप्टर में कुझु वेल बीइंग ऐं लुकिंग एट लाइफ एंड कुझु इन क़िस्म जूं शयूं आहिनि, ऐं असद ऑलरेडी माइंडफुलनेस जी जो ज़िक्र कयो। अॼुकल्ह पाण आई थिंक वन ऑफ द लास्ट एपिसोड में बि थोरो ज़िक्र कयो हो इन्हनि शयुनि जो, त इन ते ओवरऑल कॉर्पोरेशंस में तव्हांजे वे ऑफ वर्किंग, जेके वे ऑफ वर्किंग सां डिफरेंट ऑर्गेनाइजेशंस जूं कम में, अच्छा इन ते ॾाढो फोकस आहे। त मुंहिंजो सवाल थोरो, असां सिस्टम जी ॻाल्हि था कयूं, पर हिनखे जेकॾहिं सिंप्लीफाई कजे, मां जेकॾहिं हिनखे सिंप्लीफाई करण जी नाकाम कोशिशि कयां मिसाल ते, त ॻाल्हि बेसिकली इहा कान्हे त हर इंसान जा जेको तो वर्ड यूज़ कयो काश अर्लियर प्रिमिटिव हुयो, लाइक जस्ट समथिंग लाइक दैट, कि हिकिड़ी इंजन आहे जेका डिसीजन उहो थी करे, हर इंसान जो उहो व्यू अलॻि आहे। ठीकु आहे, माना चवण जी ॻाल्हि इहा ई आहे न, व्हाट वाज दैट सॉरी, एसोसिएशन इंजन। हा, त माना हर इंसान जा पंहिंजा बायसिस आहिनि न। ओवर द पीरियड असांजी जेतिरी ॼाण रही एक्वायर कई, एक्यूमुलेट कई आहे असां इंफॉर्मेशन थ्रू आवर एक्सपीरियंसिस और लुकिंग एट डेटा, त असां हिकिड़े कंक्लूजन ते पहुता आहियूं, ऐं उहो असांजो बायस आहे। हाणे अगेन उहा ई ॻाल्हि, बायस पॉज़िटिव बि थी थो सघे, नेगेटिव बि थी थो सघे, राइट। ऐं सो ॻाल्हि इहा आहे त हर शइ खे तव्हां उन एंगल सां न ॾिसो, थोरो सो सोचो ऐं पोइ उनजे बारे में। त कैन वी पुट अ वेरी सिंपल पिक्चर ऑन दिस आइडिया? How do you folks feel the ones who have read the book? Very quickly. वो यो है त जेको association engine है या system 1 जी thinking है, it can be fixed by system 2. System 2 जेको है वो system 1 जी जेका associations हैं उनके fix कर सके तो। That's all I wanted to say on this. हाँ, ॿियो जेको आहे मुंहिंजे ख़्याल में जॾहिं तव्हां बुक पढ़ंदव न, तव्हांखे खोड़ एग्ज़ाम्पल्स जेके न कॉमन एरर्स जेके आहिनि जेके माण्हू कंदा आहिनि, उहा तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। त एटलीस्ट जेको आहे जॾहिं मां पढ़ंदो पियो रहां त चैप्टर आफ्टर चैप्टर डिफरेंट एग्ज़ाम्पल्स हुया, त तव्हां जेको आहे न हिन सिचुएशन में ईअं कयो, हिन सिचुएशन में ईअं कयो, उन सां मुंहिंजे ख़्याल में जेके तव्हांजूं सिस्टम 1 जूं एसोसिएशंस आहिनि न, उहे तव्हां फिक्स करे सघंदव, जेके मोस्ट कॉमन एरर्स आहिनि।
पर जीअं जीअं अॻु में संगत सवाल पुछे पई त छा जेको आहे असां इहो बुक ॿुधाए थो पियो, हा बुक मोस्टली डिस्क्राइब थो करे डिफरेंट सिनेरियोस, पर तव्हां जॾहिं उन सभिनी सिनेरियोस मां गुज़री वेंदव त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त सभिनी सिनेरियोस मां तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त तव्हां कहिड़ियूं कॉमन एरर्स फिक्स करे सघो, पोइ उन खां पोइ तव्हां ते अॻिते पाण ते आहे त तव्हां कीअं जेको आहे न सिस्टम जो एसोसिएशन फिक्स कयो। मां हिकिड़ो सवाल आहे जस्ट जनरली ही हिकिड़ो मॉडल आहे न, ही दिस इज अ मॉडल फॉर माना इंसान जे दिमाग़ जो अल्टीमेटली इट्स अ वेरी सिंपल मॉडल एंड काइंड ऑफ इन जो इम्प्लिकेशंस काफी प्रोफाउंड आहिनि। छा तव्हां जॾहिं इहो किताब पढ़ियो आइदर ऑफ यू डिड यू बाय द मॉडल और तव्हां जे ज़हन में कहिड़ी कॉन्ट्रडिक्शंस आहिनि जेके तव्हांखे लॻी यार दिस डजंट क्वाइट फिट इन दिस क्लीन कट एब्स्ट्रैक्शन ऑफ हिकु दॿो हे आहे हिकु दॿो हे आहे एंड दैट्स ऑल देयर इज। Do you see what I mean? मां जॾहिं पहिरियां बुक पढ़णु स्टार्ट कयो न त मूंखे लॻो त यार सिस्टम 1 और सिस्टम 2 में नथो डिवाइड थी सघे। ऑफ कोर्स देयर आर सिस्टम n, लाइक हाउ कैन देयर बी जस्ट 2 सिस्टम्स। त पर जॾहिं बुक पढ़ंदो रहिजे न त हुन सुठे नमूने हिन मॉडल खे फिट कयो आहे, राइट। त कंहिं बि जेको आहे न मॉडल इज़ नेवर अ परफेक्ट रिप्रेज़ेंटेशन। मतलब तव्हां जॾहिं जेको आहे अर्थ जो मॉडल खणी करे हिकिड़ी फ्लैट जेको आहे तव्हां ॾिसंदा हो त उहो जेको आहे न तव्हां अर्थ त स्फेयर आहे पर तव्हां मॉडल हिकिड़ो हुनखे जेको आहे हुन में रेक्टेंगुलर शेप में था ॾिसो त उहा हर शइ रिप्रेज़ेंट नथो करे अर्थ जी, पर उहो हिकिड़ो मॉडल आहे जेकी काफ़ी शयूं ॿुधाए थो पियो। त एटलीस्ट जेको मुंहिंजो कंक्लूजन हुयो त सिस्टम 1 और सिस्टम 2 में सुठे नमूने फिट थी वियो। हिकिड़ी शइ जेका हुई उहा मूंखे दिमाग़ में करे पई त थॉट्स ओरिजिनेट काथां थियूं थियनि, उहो हुन बुक में डिस्कस न आहे थियलु। मतिलबु इहो आहे त तव्हां हाणे कॾहिं काई बि जीअं तव्हांजे दिमाग़ में सवाल आयो राकेश, उहो थॉट ओरिजिनेट काथां थी, उहो कहिड़े सिस्टम में आहे, उहो सिस्टम 0 आहे या छा, उहो हुन बुक में डिफाइन न आहे। पर मोस्ट ऑफ द स्टफ जेको आहे न उहो सिस्टम 1 और सिस्टम 2 में सुठे नमूने फिट थी वियो मॉडल में मुंहिंजे लिहाज़ खां। आकाश तव्हां ॿुधायो। I think yes, definitely it's a very simple model. पर पोइ जॾहिं ऐं बुक बाय द वे मोस्टली सिस्टम 1 ते आहे, ठीकु आहे न। सिस्टम 2 त जीअं तव्हां चाहींदो तीअं सोचींदो न, हिकिड़ो तमामु लॉजिकल एनालिटिकल सिस्टम आहे। सिस्टम 1 जेको आहे उहो काफ़ी प्रेडिक्टेबल आहे ऐं इवन टू द एक्सटेंट तव्हां हिकिड़ो फेयरली कॉम्प्लेक्स पर प्रोग्राम लिखी सघो था जेको सिस्टम 1 खे मॉडल करे। ऑब्वियसली हुन में फॉर एग्जांपल जेकी एसोसिएशन इंजन हूंदी त कहिड़े लफ़्ज़ सां एसोसिएटेड आहे, हुनखे केतिरी नॉलेज आहे या इन टाइप जी जेके शयूं आहिनि उहे त तव्हांखे पाण फिल करणियूं पवंदियूं। पर सिस्टम 1 itself can even be written, to me it looks like you can even write a program on this. I think it helps you, definitely helps you think about things. जॾहिं तव्हां जनरली साइकोलॉजी जे बारे में पढ़ंदो या मूं बि ॿिया किताब पढ़िया आहिनि त हुनमें फोकस मेनली सबकॉन्शियस ऐं अनकॉन्शियस ते आहे। ऐं उते आई थिंक जेके आइडियाज़ ओरिजिनेट किथां थियनि विकास मुंहिंजे ख्याल में उहो उन्हनि एरियाज़ में एक्सप्लोर कयो वियो आहे, ठीकु आहे। ऐं जीअं तव्हां फ्रॉइड पढ़ंदो, यंग पढ़ंदो, कार्ल यंग आहे, उहो उन्हनि शयुनि ते वधीक फोकस था कनि। सभु सिस्टम 1 जेको आहे उहो उनखे मुंहिंजे ख्याल में प्री कॉन्शियस चयो सघिजे थो या हिकिड़ो कॉन्शियस माइंड आहे पर इट रन्स ऑटोमेटिकली, ईअं माण्हू चई सघे थो। उनखे एक्सप्लोर कोन कयो वियो आहे त इट हेल्प्स यू अंडरस्टैंड सो मेनी थिंग्स ऐं इट हेल्प्स यू, इट एक्सप्लेन्स काफ़ी सारी शयूं जेके आहिनि उहे इन सां एक्सप्लेन थियनि थियूं। मुंहिंजे ख्याल में इहो ॾाढो यूज़फुल किताबु आहे। माना इहो हिकिड़ो दफ़ो पढ़ण जो कोन्हे, अगरि तव्हांखे सीरियसली हिनखे स्टडी करिणो आहे त हिनखे नोट्स ठाहिजनि ऐं हिनखे सही तरह पढ़िजे। इहो टाइप जो किताबु आहे। हिन ते बुक जे पोयां लिखियल बि आहे, बाय इट फास्ट, रीड इट स्लोली। अजय थोड़ो क्विकली मुझे तरफा आखिरी क्विक क्वेश्चन आकाश ऐं विकास, हैज दिस बुक चेंज्ड योर पर्सपेक्टिव? माना हिन किताब पढ़ण खां पोइ हिन बुक काई आसानी आंदी तव्हांजे लाइ, या माना जेके असांजा ॿुधण लिसनर्स आहिनि जे उहो इहो किताब पढ़नि त तव्हां थोरो जे पंहिंजो कुझु एक्सपीरियंस शेयर करणु चाहियो त हाउ हैज दिस चेंज्ड यू इन एनी वे और योर पर्सपेक्टिव? हाँ, मुझे ख्याल में जेका मेन शइ जेको आहे न मां हिन बुक मां सिखी न उहा इहा आहे त जेको माण्हुनि जे बारे में जेको तव्हांजो परसेप्शन आहे न उहो ॾाढो क्विक हूंदो आहे, तव्हांखे उन बारे में थोरो सोचणु खपे। त इहा शइ असांखे नंढे हूंदे खां बि सम्झाई वेंदी आहे त यार हे जेको आहे न त कंहिं माण्हू जे स्किन जो कलर, कंहिं माण्हू जो जेको आहे बैकग्राउंड, उन जे लिहाज़ खां तव्हां हुनखे जज न कयो। पर इन बुक पढ़ण खां पोइ न इहो मुंहिंजो
जेको इन टॉपिक ते जेको मुंहिंजो फेथ आहे उहो वधीक अची वियो त कुझु बि कयूं न असांजे दिमाग़ में कोई क्ली अची वेंदो आहे त यार हे माण्हू जेको आहे सन्नो आहे थुलो आहे ड्रिगो आहे या जेको आहे कुझु बि जेको तव्हां हिकिड़ो परसेप्शन ठाहे छॾंदा माण्हू खे ॾिसी करे कोई क्ली त उहो जेको आहे मां कोशिशि करे हाणे जेको आहे न डेलिबरेटली अवॉइड कंदो आहियां इहो मुंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो मेन चेंज आयो आहे मुंहिंजे जेको हिन सां माना मूं इहो कंप्लीट न आहे कयो ऐं मुंहिंजे जेको ज़िंदगी में चेंज आयो अचे पियो ग्रेजुअली ऐं आई थिंक उन एरिया में इम्पैक्ट थींदो उहो आहे डिसीजन मेकिंग ऐं आई थिंक हिन किताब में काफ़ी सारो फोकस डिसीजन मेकिंग ते आहे त जॾहिं तव्हां डिसीजन्स ठाहियो था त कीअं तव्हां बायसिस खे ऐं कीअं तव्हां जेके स्टूपिड ह्यूरिस्टिक्स तव्हांजो दिमाग़ सजेस्ट करे थो उनखे तव्हां कीअं ओवरकम कयो ऐं रियलिटी खे कीअं ग्रेस्प कयो त इन टाइप जी जेके शयूं आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में उनजे बारे में कॉन्शियसली अवेयर जॾहिं माण्हू हूंदो तॾहिं उनखे माण्हू एड्रेस करे सघंदो आहे मिसाल तौरु कॾहिं कॾहिं तव्हां सुवालु पुछियो वेंदो आहे ऐं तव्हां उहो ॾुखियो सुवालु हूंदो आहे ऐं उनजे बदिले में तव्हां हिकिड़ो ईज़ी सुवालु पंहिंजे दिमाग़ में उनजो जवाबु ॾींदा आहियो ऐं दैट यू पुट फॉरवर्ड एज आंसर टू दी ओरिजिनल क्वेश्चन ऐं उनजा काफ़ी एग्ज़ाम्पल्स आहिनि ईअं पाण टाइम जी खोट आहे पर उनखे चवंदा आहिनि सब्स्टिट्यूशन तव्हां सुवालु ए पुछियो वियो ए इलाही ॾुखियो सुवालु आहे पर बी हिकिड़ो रिलेटेड सुवालु आहे जेको आसान आहे ऐं तव्हां बी जो जवाबु ॾेई छॾियो इहो हर इंसानु करे थो त अगरि तव्हां कंहिं शइ जे बारे में डिसीजन पिया वठो ऐं तव्हां इन सब्स्टिट्यूशन इफेक्ट में एंगेज थी आहियो या अहिड़ी ॿियूं जेके तव्हांजा दिमाग़ जे फॉल्ट्स आहिनि सिस्टम जा जेके फॉल्ट आहिनि उनमें तव्हां एंगेज थी आहियो त उनखे तव्हां कॉन्शियसली अवेयर हुजो ऐं पोइ तव्हां ग़लति डिसीजन खां बचो त आई थिंक उन एरिया में ही किताब ॾाढो हेल्पफुल आहे सही अच्छा पोइ हाणे मुंहिंजे ख़्याल में अॼु बि पंहिंजी कचहरी पंहिंजे टारगेटेड टाइम खां मथे ई थी वई आहे 26 मिंट 27 मिंट थियण लॻा आहिनि त छो न हींअर हिनखे बंदि कयूं ऐं पोइ अगरि हिन में इंट्रस्ट रहियो त हिन टॉपिक खे वधीक कुझु सिखे सघूं था मुंहिंजो त इंट्रस्ट रहंदो ऐं मुंहिंजे ख़्याल में विकास जो बि इंट्रस्ट आहे पोइ आई थिंक वी कैन टेक इट फर्दर छा ख़्याल आहे डेफिनेटली मुंहिंजे ख़्याल में कंटिन्यू कंदासीं हिन कचहरी खे हाँ मां रुगो हिकिड़ी 30 seconds probably quickly टेका त इहा हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त शइ आहे मां ॾाढो हिन बारे में सोचींदो रहंदो आहियां कल्चरल डिफरेंसिस पाण चाहे किथां आया आहियूं किथे कमु था कयूं किथे रहूं था कहिड़े क़िस्मनि जे माण्हुनि सां एंगेज था कयूं इहा ॼाण हासिल करण जीअं तव्हां चयो आकाश तव्हांजे एक्सपीरियंस में इट हैज़ हेल्प्ड यू टू फोकस ऑन योर डिसीजन मेकिंग उहे डिसीजन्स ते कीअं था अराइव कयो आई थिंक असांजा खोड़ फ्रॉम अ प्रोफेशनल एंगेजमेंट पॉइंट ऑफ व्यू में एंड इवन पर्सनल में माण्हू उन ते टाइम नथा ॾियनि लाइक मां चवंदो मां न ॾिनो खोड़ अर्सो ठीकु आहे पर आई थिंक बाय रीडिंग सच बुक्स एंड देन एंगेजिंग थिंकिंग अबाउट इट त असां पाण कीअं था सोचूं असांजो बायस आहे न आहे आई थिंक दैट वुड बी अ वेरी गुड थिंग to do for any of our listeners actually so thank you so much for tanja khayalat share karan je lai and definitely in the very galan khape Rajat recommended highly recommended to your kitab to jo interest mein ado sutho lage so do try to read it I think we can have more discussion on this topic zarur hello Hafiz hello okay thank you